अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संजा सैयद। आवां बिशारत सूमरो हलंदासीं हेडलाइंस। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बहरिया टाउन इंतजामिया गोठाणनि में छिकताण जो नोटिस वरितो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त वॾे वज़ीर गडाब जे असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार ऐं SHO खे हटाए छॾियो आहे। असां कंहिं जे ख़िलाफ़ ज़्यादती थियण न ॾींदासीं। मक़ामी माण्हुनि जे हक़ जो तहफ़ुज़ कयो वेंदो। वॾे वज़ीर वाक़े जी मुकमल इंक्वायरी करण जी हिदायत कई आहे। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी PTI हुकूमत जी मुआशी पॉलिसियुनि ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान 25 साल उन करे जदोजहद कई त हर पाकिस्तानी खे £2.25 लख जो कर्ज़ जे बारे में दॿाए सघे। अवाम खे किफ़ायत शहारी जो दर्स ॾींदड़ इमरान ख़ान जी हुकूमत जा शाही ख़र्च 28 वरियनि जे मुल्की तारीख़ में सभ खां वधीक थी चुका आहिनि। ओपोज़िशन लीडर शहबाज शरीफ खे परॾे वञण खां रोकियो वियो। इमिग्रेशन इख़्तियारनि शहबाज शरीफ खे लाहौर एयरपोर्ट ते रोके छॾियो। परॾे वञण जी इजाज़त न मिलण सबबि शहबाज शरीफ वापसि घर हलियो वियो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त अदालत जो हुकुम आहे, सफ़र करण जी इजाज़त मिलियल आहे। इमिग्रेशन अमले मूजिबि असांजे सिस्टम में अव्हां अञा ताईं ब्लैक लिस्टेड आहियो। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ खे परॾे वञण खां रोकण ते मरियम नवाज़ जो रद्द अमल साम्हूं अची वियो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त हुकूमत शहबाज शरीफ खे रोके अदालती हुकुमनि जी भञकड़ी कई आहे। नज़र अची रहियो आहे त सिलेक्टेड केतिरा ॾिनल आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत शहबाज शरीफ जो नालो ब्लैक लिस्ट मां कढण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। सुचमा वारे वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त ब्लैक लिस्ट में नालो विझण या कढण DG FIA जो इख्तियार आहे। शहबाज शरीफ जो नालो ब्लैक लिस्ट मां कढण जी दरख़्वास्त DG FIA खे नाहे ॾिनी वई। मलीर जे क़दीमी ॻोठनि ते बहरिया टाउन इंतज़ामिया पारां चढ़ाई ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध यूनाइटेड पार्टी ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा। नशर फिरोज़, नसीराबाद, ठुल कश्मीर, मेड़ वारा ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी, वधीक 120 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो मजमूई अंग 18,697 थी वियो। मुल्क में 48,103 टेस्टूं कयूं वयूं। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,109 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 8,54,240 थी वियो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त खामे माल मां कीनो वैक्सीन सैज जे क़ौमी इदारे में ठहणु शुरू थी वई आहे। वैक्सीन जी तयारी लाइ प्लांट गुज़िरियल महीने लॻायो वियो हो। सख़्त क्वालिटी चेक खां पोइ वैक्सीन मई जी आख़िर ताईं इस्तेमाल लाइ दस्तयाब हूंदी। सिंध खां सवाइ सॼे मुल्क में अॼु खां 16 मई ताईं मुकमिल लॉकडाउन हूंदो। सिंध में सुभाणे खां 16 मई ताईं पाबंदी लागू हूंदी। सॼे सूबे में पब्लिक ट्रांसपोर्ट ते पाबंदी लागू। शहरनि जे अंदरि इंटरसिटी ऐं बैनर सूबाई ट्रांसपोर्ट 19 मई ताईं बंदि रहंदी। ख़ानगी गाॾियुनि में अधु सीटूं ख़ाली छॾिणियूं पवंदियूं। समूरो कारोबार, मार्केटूं ऐं शॉपिंग सेंटर्स बंदि रहंदा। सियाहती ऐं तफ़रीकी मार्ग बंदि रहंदा। ईद जूं मोकलूं 10 खां 15 मई ताईं हूंदियूं। रेस्टोरेंट सुबुह 5 वॻे खां शाम 7 वॻे ताईं खुलियल रहंदा। होटलुनि खे रुॻो होम डिलीवरी जी इजाज़त हूंदी। मेडिकल स्टोर्स, करियाने, खीर भाॼियुनि जा दुकान खुलियल रहंदा। ईद राति लॻंदड़ समूरियूं बाज़ारूं बंदि रहंदियूं।